नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में आवां सारा सुम मां सईद समीला शिराजी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म पारां सनती ऐं ज़रई शोबे जी तरक़ी लाइ रोशन मैशियत बिजली पैकेज जो ऐलान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां सनती ज़रई माहिरनि ऐं कारोबारी वफ़द जी मुलाक़ात। नए बिजली पैकेज तहत सनती ऐं ज़रई शोबनि खे 3 सालनि ताईं रिआयती अघनि ते इज़ाफ़ी बिजली फ़राहम थींदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुआशी टीम जी महिनत ऐं सभिनी जे सहकार सां ही सभु कुझु मुमकिन थियो आहे। सनती शोबे खे 34 रुपयनि ऐं ज़रई शोबे खे 38 रुपयनि बदिरां फ़ी यूनिट 22 रुपया 98 पैसा बिजली फ़राहम कई वेंदी। सनत ऐं ज़राअत जा शोबा तरक़ी कंदा त मुल्क कर्ज़नि मां निजात हासिल कंदो। पाकिस्तान ऐं पोलैंड मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण वारनि याददाश्त नामनि ते सयूं करे छॾियूं। पोलैंड जे नायब वज़ीर आज़म जी अॻुवाणी में आयल वफ़द जी पाकिस्तानी हम मनसब इसाक डार सां इस्लामाबाद में मुलाक़ात। ॿतरफ़ी लाॻापन समेत अहम मामलनि ते ॻाल्हियूं। पोलैंड जे नायब वज़ीर आज़म सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार चयो आहे त पाकिस्तान ऐं पोलैंड विच में तारीख़ी ऐं मुनफ़रद लाॻापा क़ाइमु आहिनि। हवाई फ़ौज जो बुनियाद रखण में पोलैंड जो अहम किरदारु आहे। पाकिस्तान पोलैंड सां लाॻापन खे तमामु घणी अहमियत ॾिए थो। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त पाकिस्तान अफ़गानिस्तान में ख़ारजी दहशतगर्दनि जी मौजूदगी ख़िलाफ़ बहितर क़दम खयां आहिनि। पाक फ़ौज दुश्मन जे हर जारियत ख़िलाफ़ फ़ौलादी दीवार बणियल आहे। DGISPR पारां सवाबी में ग़ुलाम इसाक़ ख़ान इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग साइंस एंड टेक्नोलॉजी जो दौरो। सिक्योरिटी सूरत हाल ऐं सोशल मीडिया जे किरदार ते ॻाल्हि ॿोल। DGISPR चयो त नौजवान क़ौम जो रोशन मुस्तक़बिल जा ज़ामिन आहिनि। नौजवान मुल्की तरक़ी ऐं ख़ुशहाली में अॻुवाणी वारे किरदार जी हैसियत रखनि था। अमेरिका रूस जे 2 वॾनि तेल कंपनियुनि मथां पाबंदी लॻाए छॾी। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाबंदियूं रूसी सदर खे रिव्यू तब्दील करण ते मजबूर कंदियूं। रूस ऐं यूक्रेन विच में जंगबंदी जे लाइ पुरउमीद आहियां। ओवल ऑफिस में नेटो जे सेक्रेटरी जनरल सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अमेरिकी सदर ट्रंप वधीक चयो आहे त जो बाइडन अमेरिका जी तारीख़ जो बदतरीन सदर हो। अमेरिका में गैर क़ानूनी तौर ते दाख़िल थींदड़नि मथां बजट ख़र्च नथा करे सघूं। सिंध जे घरू वज़ारत पारां सखर डिवीज़न में ॾोहारियुनि ऐं धाड़ेलनि ख़िलाफ़ भरपूर ऐं असराइती कार्रवाई जी हिदायत। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जी सदारत हेठि सखर डिवीज़न में अमन अमान बाबति अहम इजलास। IG सिंध DIG सखर ऐं SSP जी शिरकत। सखर डिवीज़न में अमन अमान बाबति तफ़सीली ब्रीफिंग। घरू वज़ीर पारां कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ जारी ऑपरेशन वधीक तेज़ करण जी हिदायत। सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार चयो आहे त अवाम जी जान ऐं माल जो तहफ़ुज़ हुकूमत जी अवलीन तरजीह आहे। सिंध जे समूरनि ज़िलनि खे ॾोहारियुनि खां पाक करण ताईं सुख सां न वेहंदासीं। ॾोहारियुनि जी सहूलियतकारनि खे बि कानून जे कटहरे में आंदो वञे। शाहपुर चाकर में घर जी भित किरण सबबि माउ ऐं धीउ दबिजी फ़ौत। वज़ीर जमाली टाउन में शमन डायरी जी घर जी भित किरी पई। घर धणी जी ज़ाल शहज़ादी डायरी थड़े ते फ़ौत। संदसि 8 वरनि जी धीउ सीमा नवाब शाह जी इस्पताल में तिबी इमदाद न मिलण करे तड़पी फ़ौत थी वई। खैरपुर वेझो धाड़ेलनि जो राकेट लांचरनि सां ॻोठ मथां हमिलो। 1 ॼणो क़तल। ॻोठ जम्मू फुलपोटो ते हथियारबंदनि हमिलो करे राकेट लांचर फायर कया। हमले में घर धणी शहमीर फुलपोटो मौक़े ते बाजी वियो। 2 ॼणा इमरान फुलपोटो हाजन फुलपोटो सख़्त ज़ख़्मी। इतला ते पहुतल पुलिस जी मोबाइल मथां बि हथियारबंदनि जी फायरिंग। पुलिस जो चवणु आहे त फुलपोटा बिरादरी जे यार मोहम्मद फुलपोटो ऐं बदनाम धाड़ेल रहीम बख़्श उर्फ़ रहू फुलपोटो जे धुरनि में पुराणे खूनी तकरार हलंदड़ आहे। जंहिं तां धाड़ेल रहीम बख़्श फुलपोटो जे ट्रोले ॻोठ मथां हमिलो करे 1 ॻोठाणे खे क़तल ऐं 3 ॼणनि खे ज़ख़्मी कयो आहे। ॾखण अफ्रीका ॿी ऐं आख़िरी टेस्ट मैच में पाकिस्तान खे शिकस्त ॾेई सीरीज़ 1-1 तां बराबरि करे वरिती। रावलपिंडी ऐं गॾियल ॿी टेस्ट मैच में ॾखण अफ्रीकी टीम 68 रन्सुनि जो हदफ़ आसानी सां 2 विकेटनि ते पूरो कयो। पाकिस्तान जी पूरी टीम ॿी इनिंग में 138 रन्सनि ते ढेर थी वई। 2 टेस्ट मैचनि जी सीरीज़ 1-1 तां बराबरि थी वई।